स्टेज मथे रौनक अफरोज सादात किराम उलमाए ज़वील एहतराम तव्हां सॼी जमात सबूरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु उदखुलू फिस्सिल्मि काफ़्फ़ा। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कतण जी कान करें सुते साईं हद, कतण जी कान करें सुते साईं हद। सुभा ईंदी ओचती ईद उघाड़न गड, जित सरतियूं कंदई सड उत सिकंदे सिंगार खे। ईअं न भानन भेर जी कीनरो कीड़ी टंगियो, ईअं न भानन भेर जी कीनरो कीड़ी टंगियो। सुहारे सुबुह से तू विझी वेठे वेर, तोखे चवंदो केर कीरत धारा मंगणो। मतो आई मच्छ थुल्हा थो थूना हणे, मतो आई मच्छ थुल्हा थो थूना हणे। तो जा भाई अछ ते पाणी पुना ॾींहड़ा। सारी रात सुबहान जागी जन याद कयो, उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिट्टी लदो मान, कोड़े कन सलाम अचो वासण हुनजे। मुअज़्ज़ज़ सामिन इकराम, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू इन बाबरकत मजलिस में असां सभिनी खे वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे ऐं असां हिन बाबरकत मजलिस जी बरकतुनि रहमतनि मग़फ़िरतनि ऐं सआदतनि खां मालामाल थी रहिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जा एहसान आहिनि जे असांखे हिन जॻह ते हिते वेहण जी तौफ़ीक़ बख़्शई आहे। जे सवेरे मूंखां अॻु में हज़रत अल्लामा मौलाना अलीमुद्दीन अशफाक़ी आखे जो को ॿुधाए रहिया हुआ, मूंखां अॻु में अवां बहितरीन बयान बिरादरम हज़रत मौलाना अब्दुल मुस्तफ़ा सोहरवर्दी खां ॿुधी रहिया हुआ। बहितरीन नसीहत आमेज़ ऐं शान औलिया इज़ाम ऐं रद्द फ़िरक़ाए बातिला हर तरह सां जेको सो पुर बयान अवां समात फरमाए रहिया हुआ। माशाअल्लाह शानदार ऐं इश्क से उही लबरेज़ जेको आहे सो बयान मुनसाब जो हुए थो उहो अवां समात फरमाए रहिया हुआ। ऐं पोइ हज़रत मौलाना अलीमुद्दीन जो बयान त माशाअल्लाह शानदार बयान हो, जंहिंजे अंदरि इस्लाह बि हो, इश्क बि हो ऐं जंहिंजे अंदरि इस्लाह ॿिन्ही नमूने जो इस्लाह अक़ीदा ऐं इस्लाह मुआशरा इस्लाह अमाल जंहिंखे असीं चऊं उहो बि हो। सो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जा एहसान आहिनि जंहिं असांखे अहिड़ी मजलिस जे अंदरि वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाई जंहिं मजलिस जे अंदरि हर तरह जे नूर जी बारिश थी, हर तरह जे नूर जी बारिश थी, हर नमूने जूं बरकतूं हिन बाबरकत मजलिस मथे वसन पियूं। हिन बाबरकत मजलिस मथे हिन बाबरकत मजलिस जे अंदरि रब तबारक व तआला जल्ल शानहू जी रहमत झमाझम वसी रही आहे। असीं ख़ुदि सुस्त आहियूं, जेकॾहिं असीं ख़ुदि चुस्त थियूं ऐं असीं इन रहमतनि मंझां झोलियूं भरण चाहियूं त पोइ रब तबारक व तआला जल्ल शानहू जी रहमत में कमी आई कोन्हे। असां जूं झोलियूं तंग थी वेंदियूं हलियूं, असां जूं झोलियूं तंग थी वेंदियूं हलियूं ऐं रब जी रहमत में कमी कोन ईंदी। वखर ढेरों ढेर पर वणझारा वेसला, कन वहाए वस कयो वखर वॾी वेर।
कनी घुमंदे शेर वखर विकामी असा अहिड़ी जेको सो हिन वक़्त में जी रहिया आहियूं असां उन ठिकाणे मथे पुॼी रहिया आहियूं जंहिं ठिकाणे मथे असीं न हुअणु खपो आहे इहो अर्ज़ु करियां थो उन खां अॻु में दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि सलातु व सलाम अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद बिलमा दुरूद शरीफ़ पढ़ी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि सलातु व सलाम अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मूं ॻाल्हि कई न असीं उन ठिकाणे ते पुॼी चुका आहियूं जिते अफ़सोस करण खां बि शायदि लंघे वियासीं हक़ीक़त इहा अफ़सोस किथे न पिया हाणे अफ़सोस करियूं पाण चओ न ॾींहुं लथो लथे खां पोइ अवेर कोन्हे ॾींहुं लही वियो सो अल्लाह पनाह ॾे माण्हू जॾहिं ख़तरा मटे सभा छे थी ख़तरनि जी जेको आहे हुन में पुॼो वञे थो तंहिंखां पोइ त चऊं फासण खां पोइ फथकण कोन्हे अहिड़ा लफ़्ज़ कई हिन मुहावरे में इस्तेमालु थियनि था सो उन जॻह ते पाण पुॼी चुका आहियूं ऐं ॾोहो करे करे वरी ज़माने मथे ॾियूं छा चओ ज़मानो ख़राब यार जे नौजवान अदब नथा कनि ज़मानो ख़राब आहे वॾ निंढाई आई कोन्हे ज़मानो ख़राब आहे नमाज़ नथा पढ़नि ज़मानो ख़राब आहे रोज़ा नथा रखनि ज़मानो ख़राब आहे अरे बाबा ही नौजवान मथे उगाड़ा वेठा आहिनि ज़मानो ख़राब आहे ॾोह ज़माने असांजो ॾोह असीं ज़माने मथे हणी छॾियो असांजो ॾोह असीं ज़माने मथे हणी छॾियो कूड़ घणो ॻाल्हाइनि था कि ज़मानो ख़राब आहे ॾोकरा ऐं ॿिया बचूं असीं बचूं ठगी हले थी ज़मानो ख़राब तोल नाप तोल में बदमाशी कनि था ज़मानो ख़राब ज़माने छा बिगाड़ियो असांजो ज़माने कहिड़ो असांजो ॾोह कयो ज़माने असांखे चयो जे मां मथां उगाड़ा रहो महफ़िलनि जे अंदरि ज़माने चयो आहे हींअर आवाज़ आयो भला सिज खां चंड खां तारनि खां जे कचारी में वञो छोकिरा मां मथे उगाड़ा वेठो चई पाके कोन चई ऐं हींअर आवाज़ आयो आज़ान जे टाणे कोई आवाज़ आयो ज़माने आगे सर करे चयो नमाज़ पढ़ण मथां वञो ज़माने चयो ज़मानो कीअं ख़राब आहे अवां न चऊं तो ज़माने मथे कपूरो पर आम हिकिड़ी ॿोलछा जी ॻाल्हि कयां पंहिंजो ॾोह पाण कंहिं मथे हणूं था ज़माने मथे ॾोह ज़माने मथे हणी छॾियो दुरूद शरीफ़ पढ़ो परते ॻाल्हि अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि सलातु व सलाम अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم صلاة وسلام عليك يا رسول الله صلاة وسلام عليك يا حبيب الله صلى الله تعالى عليه وسلم ज़मानो ख़राब है फलाना नेक कम नथा करजे ज़मानो ख़राब है इन ज़माने जो ॾोह असीं ज़माने में ॾोह हणी छॾियूं था पहिरीं छा हो कि ज़मानो भलो हो हाणे ज़मानो ख़राब अची वियो ई शाह साहब खे बि कंहिं ॻाल्हि कई हुई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैहि खे कंहिं ॻाल्हि कई शाह साहब जे मांदा जन ज़िक्र हलियो साईं फलाणो साईं अॼु खां 250 साल पहिरीं 250-300 साल पहिरीं ये ॻाल्हि कई साईं हीअं थी वियो हूअं थी वियो ज़मानो ख़राब आहे शाह फरमायो न ज़मानो साॻियो आहे ज़मानो वक़्त जे एतबार से ई ज़माने जी जेकॾहिं असीं सिस्टम ॾिसूं त छा आहे ऐं कहिड़ी तब्दीली आई आहे ज़माने में कहिड़ी तब्दीली आई आहे साईं ज़मानो चई तॾहिं अल्लाह जे बान्हे फरमायो ज़माने में तव्हां कहिड़ी शइ बदिलियल ॾिसी थी तव्हांखे कहिड़ी शइ बदिली वई आहे ज़मानो ख़राब आहे त ज़माने जे अंदरि त सभु अची वियो ज़मानो चइजे वक़्त खे ज़मानो छाखे चइजे वक़्त खे चइजे ऐं वक़्त कंहिंसां बदल आहे वक़्त सिज सां बदल आहे वक़्त चंड सां बदल आहे वक़्त सितारनि सां बदल आहे सिज जॾहिं सुबुह जो उगे थो पाण चऊं हाणे जेको आहे 7 लॻी 17 मिंट थिया लॻभॻि 7-17 या 18 मिंट में हींअर ॾींहुं उगंदो हूंदो
चऊं 7 लॻी 11 मिंट थिया ॾींहुं उगो आहे थोड़ी देर खां पोइ ॾींहुं मथे ईंदो हींअर त पाण घड़ी खे निहारियूं था अॻे माण्हू जेको आहे सिज खे निहारींदा हुआ चवंदा हाणे ॾींहुं उगो आहे हाणे सुबुह जो टाइम आहे थोरो मथे ईंदो चवंदा हाणे चाश्त हाणे जेको आहे ॿिपहरी जो टाइम आहे तंहिंखां पोइ थोरो मथे वरी जेको आहे लड़ंदो चवंदा हाणे टिपहरी जो टाइम आहे टियों पहर थियो आहे हाणे ॾींहुं लथो सांझी थी आहे ॾींहुं लथो ऐं सुफ़ेदी जेको आहे उन जी तरफ़ रहे थी उहा सुफ़ेदी ख़तमु थिए रताण बि ख़तमु थिए जॾहिं ख़तमु थी चवंदा हाणे सुम्हण जो वक़्तु थी वियो हलियो असांजे कच्छ वारा चवंदा वियारो थी वियो हलियो वियारो कच्छ वारा चवंदा वियारो थी वियो हलियो ऐं तंहिंखां पोइ राति गुज़रंदी रहे राति हाणे ॿ गुज़री आहे हाणे 3 पहर गुज़री आहे 3 पहर खां पोइ हाणे जेको आहे अल्लाह जा बंदा बिस्तरो छॾे ॾींहं वरी बिस्तरो गरम बिस्तरे खे लत मारे उथी ऐं मुसले मथे वञी बीह रहनि ऐं चवनि हाणे राति जा 3 पहर गुज़री विया आहिनि पोइ जीअं राति गुज़रंदी रहे मुसले मथे रहनि ऐं मुसले मथे बीठे बीठे हितां खां सफ़ेद ॾोरो निकिरे जॾहिं सफ़ेद ॾोरो निकिरे तॾहिं उन नफ़लनि खे बंदि करे पोइ अल्लाह जे कलाम जी तिलावत कनि तव्हांजो हितां जो कसो पीरो ॾोरो निकिरे जॾहिं पीरो ॾोरो निकिरे तॾहिं चऊं हाणे जो कसो सुबह सादिक फुटी पई आहे का फुटी पई आहे छो त वरी सिज हितां पियो निकिरे ऐं पोइ फजर जो वक़्तु थियो वञे चवनि हाणे फजर जो वक़्तु थी वियो इहो 24 कलाकनि जो चक्कर 24 कलाकनि जो जेको ॾींहं जो चक्कर इन सां टाइम तय छा फरमायो वाह इहो सिज जीअं अॻे जीअं हिन जी रब ड्यूटी लॻाई आहे अल्लाह जीअं ड्यूटी लॻाई आहे जंहिं ड्यूटीअ मथे सिज खे रखियो आहे सिज पैदा थियो आहे उन खां वठी अॼु तक सिज कॾहिं पंहिंजे पारां ग़लती नाहे कई सिज कॾहिं ग़लती नाहे कई जेका ड्यूटी सिज खे ॾिनी आहे उहा सिज पकी पुख़्ती ड्यूटी पंहिंजी निभाए सिज कॾहिं ग़लती न आहे कई पंहिंजी ड्यूटीअ मथे पको आहे यानी सिज कोन्हे बदिलियो ज़माने जो तालुक असीं जेकॾहिं सिज से रखूं त सिज नाहे बदिलियो सिज पंहिंजी ॻाल्हि मथे पको आहे पूरो आहे ॾिसो चंड खे ॾिसो चंड अॻे बि 28 न बल्कि 27 बि न 29 ॾींहंनि जो चंड हूंदो हो अॼु बि 30 ॾींहंनि जो चंड आहे अॼु बि 27 28 ॾींहंनि जो चंड न आहे अॼु बि 29 या 30 ॾींहंनि जो चंड आहे ॾिठो कॾहिं चंड 27 28 हा हुन ॾिठो न रमज़ान जो 27 रोज़ो अचे फोन थींदो हाँ बा साईं चंड कोन्हे ॾिठो ख़बर कोई अड़े अॼु 27 खोलियूं था अॼु 27 खोलियूं था अच्छा हा 27 की हुन तो रखियो कोन कहिड़ी ख़बर हुन रखियो ई कोन कहिड़ी ख़बर रखे चाहे रोज़ा उहो त गणे न उनखे ख़बर आहे रोज़ा रखियो पहिरियों रोज़ो बि गणे ॾोकड़ी रोज़ो रखियो रोज़ो पहिरियों रखे रोज़ो जॾहिं छुटो चई रोज़ा वीचारा विया रोज़िया रहिया 29 हिकु रोज़ो गयो हे रोज़िया रहिया 29 त रोज़ो त पहिरियों गणे ऐं जेको न रखे उहो 27 थिया हुनजे मन पूरा 2 थी विया चंड ॾिठो चंड कॾहिं 27 28 ॾींहंनि जो चंड न आहे थियो जीअं चंड जी ड्यूटी लॻल आहे उन ई हिसाब सां चंड पंहिंजी ड्यूटीअ मथे पको आहे चंड खे हुकुम ॾिनो वियो आहे त पहिरीं तारीख़ जो तूं सन्हड़ो रहिजे ऐं पहिरीं तारीख़ जो सन्हड़ो रहिजे 2 तारीख़ जो थोरो जाॾो 3 तारीख़ जो थोरो उन खां वधीक 4 तारीख़ जो को थोरो वधीक ईअं वधंदो अचे 14 तारीख़ जो पको पुख़्तो थी वञे पूरो ऐं पोइ पंहिंजो टाइम घटाइण शुरू कर टाइम घटाईंदो अचे ऐं ख़ुदि बसि जेको सो पाऊं घटंदो अचे घटंदे ऐं 26 27 जो चंड सफ़ा 1 पहिरीं तारीख़ वारो थी वेंदो आहे इहो अॼु खां हज़ारों साल पहिरीं बि ईअं जीअं चंड कंदो हो अॼु बि ईअं जीअं करे थो कोई बदलाव न आहे जहिड़ो चंड अॻे पहिरीं तारीख़ जो हूंदो हो अॼु बि पहिरीं तारीख़ जो उन ई नमूने जो चंड आहे 14 जो चंड पूरो पहिरीं जो कॾहिं हूंदो आहे ॾिठो कॾहिं पूरो पको चंड इहो पुख़्तो गोल हितां ॾिसजे कॾहिं ॾिठो किंतु चंड जी ड्यूटी जेको आहे पूरी चंड खे जेको अल्लाह ड्यूटी ॾिनी आहे उहो पंहिंजी ड्यूटीअ मथे पूरो पको पुख़्तो पंहिंजी ड्यूटीअ मथे चंड ग़लती नथो करे सिज ग़लती नथो करे ऐं पोइ हाणे हलो सितारनि ॾांहुं सितारा त ग़लती कोन था कनि कुतुब शिमाली पंहिंजी जॻह मथे आहे कुतुब जुनूबी पंहिंजी जॻह मथे आहे सितारा पंहिंजी जॻह मथे आहिनि कथियूं पंहिंजी जॻह मथे आहिनि कुतुब पंहिंजी जॻह मथे आहिनि टेड़ू पंहिंजी जॻह मथे आहिनि खट पंहिंजी जॻह मथे आहे आसमान जा सातेरा पंहिंजी
जी जगह मथे आहिनि असांजा ॾोकरा चवंदा हरण लथा आहिनि हाणे जो कसो कथियूं उगियूं आहिनि हाणे भटू टिड़ियो आहे हाणे जो कसो टेड़ू हेॾा मुड़िया आहिनि हीउ वक़्तु थियो आहे फलाणो वक़्तु थियो आहे सितारा पंहिंजी जगह ते आसमान जे अंदरि पंहिंजी जेको ड्यूटी आहे उन ई ड्यूटीअ सां चमकंदे नज़र अचनि सितारा बि ग़लती नथा कनि अचो ज़मीन मथे ज़मीन खे ॾिसो ज़मीन जे अंदरि छा आहे ज़मीन जे अंदरि वणनि जी कहिड़ी ड्यूटी आहे निम जी ड्यूटी आहे तूं निमोरियूं झल कंडी जी ड्यूटी आहे तूं संगरियूं झल ॼार जी ड्यूटी आहे तूं जेको आहे पेरूं झल भला करे ॾिठो कंडी में पेरूं थिया कंडी में पेरूं थिया निम जे अंदरि अंब लॻा अक जे अंदरि करे संगरियूं थियूं छो त हुनजी ड्यूटी कोन्हे अंग जी अक जी ड्यूटी आहे ॾेॾो झलण जी त हू झले थो निम जी ड्यूटी आहे निमोरियूं झलण जी त निमोरियूं झले थो ऐं जंहिंजी जहिड़ी ड्यूटी जाड़नि जे अंदरि पंहिंजी ड्यूटी मथे पका आहे ॿियो कमु नथा कनि पखियुनि खे ॾिसो पंहिंजी ड्यूटी मथे हाॾो कां कां करे थो मोर सुहिणी ॿोली ॿोले थो ऐं कोयल कुकारो करे थी अॼु बि ईअं आहे अॼु खां हज़ारों साल में ईअं हो हाॾे खे ॾिठो कॾहिं गॾे वारे जी भूकंदे कोन ॾिठो बकरी मिमियाए थी यानी वॻे थी मोर रंभे थी मैं ढिके थी हाउ न मैं बकरी ढिकंदे ॾिठी अमां मैं रगंदे ॾिठी कोन्हे ऐं घोड़ो जेको आहे कॾहिं हुते वारे जी भौंकंदे ॾिठो छो त हुनजी ड्यूटी पंहिंजी आहे जंहिंजी ड्यूटी जहिड़ी उन मथे पको आहे छा खां पुछियो वियो साईं अव्हां चओ था ज़मानो छा फरमायो ज़मानो नाहे बदिलियो ज़मानो साॻियो आहे ज़माने में को बि फ़र्क़ु न आहे ज़मानो साॻियो आहे छा हक़ करे चयो ओ जेको सो नादान इंसान तोखे ख़बर न आहे सर उहो ई साॻी पर पखी मंदस ॿिया सर उहो ई साॻी पर पखी मंदस ॿिया लोचींदड़ लटी बचाए वतन मथां विया हाणे तव्हां जहिड़ा पाचूं धर पिया जमी किंजर खणी किनो कयो समझ में कोन अचंदो समझाइणो पवंदो छा फरमायो सर उहो ई साॻी ऐं ज़मानो साॻी आहे अव्हांखे सारो मुंहिंजो पासो पूरो गणे ॾेखारियो ज़माने जे अंदरि को बि खामी न आहे हर को पंहिंजी ड्यूटी मथे लॻो पियो आहे हर को पंहिंजी ड्यूटीअ मंझि लॻो पियो आहे बदिली छा वियो आहे बदलाव कहिड़ो आहे सर चई ज़मानो हो साॻी सर उहो ई साॻी पर पखी मंझि ॿिया ई सर वारा पखी केरु सर वारा पखी असीं आहियूं असीं पखी जेको इन सर मंझि पखी रहूं था इन ज़माने जे अंदरि जेको इंसान आहे ॿियो को बि न आहे बदिलियो छा फरमाए थो हज़रत इंसान बदिलजी वियो हलियो केरु बदिलजी वियो इंसान बदिलजी वियो हलियो इंसान छो बदिलियो अल्लाह तबारक व तआला जल शानहू जंहिंखे जहिड़ी ड्यूटी ॾिनी हुई उन पंहिंजी ड्यूटी मथे पको पुख़्तो लॻो पियो आहे असांजी कहिड़ी ड्यूटी आहे असीं बदिलजी विया आहियूं असांजी कहिड़ी ड्यूटी मानी खण जी आहे न लंगर खाइण जी ड्यूटी असांजी आहे न खाधी पकाऊं पंहिंजी ड्यूटी मथे वाह असांजी ड्यूटी कहिड़ी आहे दौलत कमाइण जी आहे न कमायूं पिया भाई मानी खाइण जी ड्यूटी आहे मानी त ढगा आहे पंहिंजो जेको पेट त भरीनि पिया गॾ वग़ैरह सभु पेट भरीनि पिया पेट भरे पप्पू त सभु पिया हणनि पाछा पेट भरे पप्पू हणण लाइ इन पप्पू से रब नाराज थे थो तॾहिं मकड़ अचनि था पेट भरे पप्पू हणूं था तॾहिं अॻे वीचारो ढगो ऐं गॾे जो संगत थी वियो छाजो संगत थियो ढगे ऐं गॾे जो संगत थियो पाण में ढगो वञे राति जो लिकी खेट चढ़ी अचे वसकारे जो मामलो ऐं गॾ हुते फिरे पियो उकुरड़े मथे ऐं कावड़ जी पवंदा शायदि कावड़ मां आंखें नथो चवां आई तो पक्का नमाज़ी आहियो आंखें नथो चवां ऐं ॿियनि खे अॻे मौलवी कई तकरीर मुआरे जी चयोसीं हू जमात में ॿी ॼणा लठी खयूं साईं असीं घुराए अचे दावतूं करे मानियूं कराए सुनतूं ॾियूं असांखे गारियूं ॾियूं धोखो खणी आई चई बीहो 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 आहे छा चई तूं हीअं असांखे चए थो चई हाणे सम्झिया कोन अवां ईद पढ़ो था चई हाओ जनाज़ो पढ़ो था चई कॾहिं कॾहिं पढ़ो था जो पोइ आई पक्का नमाज़ी आहियो न आऊं त हुन ॿियनि खे थो चवां आंखें थोड़ी थो चवां त हाई आंखें कोन थो चवां बाबा हाणे हू गॾ ऐं ढगे जी दोस्ती लॻी वई गॾ ॾिठो त ढगो राति जो चोरी वञी
खेत चरी ॾींहं जो छां में वेठो फूफाट पियो करे सुतो पियो फूफाट पियो गॾु टी मुंहिंजी हालत ख़राब आहे मुआरो यार किथां खे चरियो अचे थो बिली ढगा समाचार सुणा पंहिंजी यारी पंहिंजी दोस्ती तूं ही पासा भरियो मच थियो वेठो आहीं ऐं आऊं ही मिस्किन मरां थो ते उकरड़े मथे काठियूं खाई चई पोइ छा करे अॼु तूं किथे चरी अचे थो चई आऊं जॾहिं किथां न किथां रब रोज़िक ॾियण वारो ॾिए थो चई न यार मूंखे वठी हल चई न तोखे कोन वठी हल गॾु घणो जॾहिं चयो तॾहिं चई ॾिसां तूं यार आहीं बुख मरे थो मूंखे बि तुंहिंजो ख़्यालु अचे थो पर तुंहिंजी हिकिड़ी आदत ख़राबु आहे चई कहिड़ी आदत ख़राबु आहे चई तूं जॾहिं ढाणे तॾहिं ॾींदे पपूट खेत जो धणी अचे वेंदो ॿिन्ही जी खल लाहे छॾींदो खल लाहे छॾींदो ॿिन्ही जी इन करे तोखे भेड़ो चई भली महिरबानी करे मूंखे वठी न बुख थो मरे आऊं पपूट ॾियां कोन आऊं भोंकंदुसि कोन बिल्कुलु न जीअं तूं चरंदे ईअं चरी तोसां गॾु हलियो ईंदुसि चई तूं रहंदे कोन तोखे हज़म कोन थींदी ईअं तूं चई न न तो हिकिड़ी शर्त ऐं पाण जॾहिं ॻोठ में जायासीं उते टिपा ॾींदुसि हा हिते भले ॾिस इते गलीअ में पियो ठोड़ उते मथां करे हाणे ठगे हुनखां वाइदो वरितो जे ॻोठ में भले तूं टिपा ॾिजे ॻोठ में भले पपूट ॾिजे खेत में पपूट ॾिने न पंहिंजी खल लथी न आहे ॿई जेको सो वाइदो वठी ढगो हिनखे वठी वियो खेत मुंग सां कोरड़ सां भरियो पियो कान सां ढगे खे ख़बर हुई अॻे वेंदो किथां चढ़ंदो कहिड़ो माण्हू अॼु खेत मथे चकर ॾियणु वियो कोन्हे ढगे खे ख़बर आहे ढगो होशियार ज़ात आहे न फेरा ॾेई उन खेत में वियो चरिया ॿई ॼणा कोरड़ो मुंग सिंग चरी गॾ बि जेको सो बुख कढी पेट भराणो ढगो बि चरी लाथो गॾ हाणे फेरो ॾे हाणे गॾे खां सबर न थिए पेट भराणो जीअं अॼुकल्ह जे मुस्लमान जो पेट भरजे बुखे टिपा थो ॾे अॼुकल्ह पंहिंजे संगतियुनि जो पेट भरजे टिपा ॾियनि था न ईअं जीअं अबे लाला हू 50 लाख रुपया ख़र्च करीसि अबे लाला 50 पपूट न आहे छा पपूट आहे न पेट भरण जो पपूट हाणे हू चुका सो तयार हमरा थी वियो टिपो ॾियां थो गॾे जे सभु पंहिंजो ठगे चो तोखे मूं छो पे भड़ुआ तूं सब्र कर मुंहिंजे पेट में हाणे जेको आहे वटि ॾेई छॾियो आऊं कोन रही सघंदुसि ठगा चई मूंखे भॼण ॾे ठगो अञा वीचारो ढोड़ी सघे न ईअं गॾे जेको आहे ॾही टिपा ऐं भूकरोड़ शुरू कयो टिटे फेरी हू जेको आहे सो भूकराटो फेरियूं ऐं ॻाल्हि सॼी करणी पवंदी तॾहिं मज़ो चइसि हमरा किथे सुतल वॻो गॾ पुॼी विया खेत में हमरा धुक खणी ॿ टे पिण जा छोकिरा कोठे पुॼी आया गॾ खे बि ॾाढा वॼाई ढगे खे बि वॼाई टिपानी गॾ जी पुठ ॾाढी ढगे वीचारे जी हालत ख़राब थी सस खे अची ॻोठ में पुॻा जॾहिं पुॻा त चई ढगे चयो तोखे मूं चयो थो न भड़ुआ तो रहंदे कोन अॼु इल कठाई हाणे हिन खेत खे सुबुह जो तार ॿधी छॾींदा आऊं मिस्किन चरंदो पियुसि हुन खां बि तो रखियो अहिड़े सां यारी रखी माण्हू पंहिंजो अॻे न संगती बेअक़ल बाज़ार में संगती कोठे साण पहिरीं कुटजे पाण पोइ हाथ लाराए हमरा बेअक़ल बाज़ार में संगती कोठे साण पहिरीं कुटजे पाण पोइ हाथ लाराए हमरा सो ढगे सां गॾे बि ईअं कयो इहो ड्रापीअ पपूट हणणु ई असांजो कमु आहे ऐं अॼुकल्ह असां छाजे लाइ सम्झ असांखे नथी अचे असां पैदा छाजे लाइ थिया आहियूं पेट भरण जे लाइ असां सम्झा ईअं आहियूं पेट भरण जे लाइ पैदा थिया हिकिड़ो खाऊं ॿियो घर भरे रखूं बसि खाऊं ऐं घर भरे रखूं ई असांजो धंधो थी वियो अल्लाह पनाह ॾे असीं पेट भरण जे लाइ पैदा कोन थिया आहियूं असीं आराम करे निंढूं करे सुम्हण जे लाइ पैदा कोन थिया आहियूं असीं जेको आहे सो जहान जे अंदरि ॿिए कंहिं कम जे लाइ पैदा कोन थिया आहियूं ही जहान उर्दू वारे शाइर जो जानवर पैदा किए तेरी वफा के वास्ते जानवर पैदा किए तेरी वफा के वास्ते जानवर पैदा किए तेरी वफा के वास्ते खेतियां सरसब्ज हैं तेरी गजा के वास्ते चांद सूरज और सितारे हैं तेरी जिया के वास्ते ये सब कुछ तेरे लिए ये सब कुछ तेरे लिए अरे तू खुदा के वास्ते तू खुदा के वास्ते सारो जहान असांजे लाइ आहे सारो जहान असांजे लाइ आहे सिज असांजी रोशनी जे लाइ आहे चंड असांजी चमकंदड़ जे ज़मीन खे चमकाइण जे लाइ आहे सितारा असांखे जगमगाइण जे लाइ आहे आसमान असांजे लाइ शामियानो आहे ज़मीन असांजे लाइ फर्श आहे ही खेत ऐं ही जेका सो खलियान ही असांजी जेका सो रोज़ी जे लाइ आहिनि ही गुल ॿूटा असांजी जेका सो ज़मीन जी सूंहं वधाइण जे लाइ आहिनि ही सारो जहान जानवर हुजनि चाहे जेको
आहे, तुंहिंजे लाइ पैदा कयो आहे ऐं तोखे पंहिंजे लाइ पैदा कयो आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। असां जिन्ननि ऐं इंसाननि खे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो। तॾहिं छा फरमायो, सर उहो ई साॻी पर पखी मंझसि पिया, लोचींदड़ लतीफ़ चए वतन मंझां विया, हाणे पाचूं घर पिया जिन किंजर खणी किनू कयो। ई पाचूं दर केर आहिनि, उहे लोचींदड़ केॾां विया? उहे यार असांजी जॻह मथे लोचींदड़ हुआ, उहे रातियूं जागण वारा हुआ, उहे मुसले जा शहनशाह हुआ, उहे इबादत जा जुकासो इबादत कंदड़ आजिज़ियन वारा बंदा हुआ, इनकिसारिन वारा बंदा हुआ, उहे अल्लाह जा महबूब बंदा हुआ। दुनिया सुम्ही निंड्रू कंदी हुई, दुनिया सुम्ही निंड्रू कंदी हुई, अल्लाह जा नेक बंदा उथी मुसले मथे अची पंहिंजो सर रब खे झुकाए चवंदा, या अल्लाह तूं नाराज़ थी वियो आहीं, या अल्लाह तूं नाराज़ थी वियो आहीं, मुंहिंजा अल्लाह मूं गुनहगार मथे रहम फरमा, तमाम जहान मथे रहम फरमा। तॾहिं रब राज़ी थी पवंदो हो, न मकड़ अचींदा हुआ, न आफ़त अचींदी हुई, न रब कहर कंदो हो, न नाराज़ थींदो हो। जेकॾहिं नाराज़ थींदो हो त नेक बाननि जे वसीले राज़ी थी वेंदो हो। ऐं हेॾां हाणे उन जी जॻह मथे केरु आया आहियूं? वियासे वींझार हीरा लाल विंझीन जे, उन्ही संधा पोयां सीए लहन नसार, कुटीन कुट लुहार। हाणे उन्ही भेणीअ जंहिं जॻह ते उहे सोनारा सोन विकिणंदा हुआ, हीरा लाल वंढींदा हुआ, हीरनि जा वापार जे दुकान जिते दुकान हूंदा हुआ, जिते दुकान हीरनि जेको वंढण वारनि जा हूंदा हुआ, हीरनि विंझण वारनि जा हूंदा हुआ, मोतियनि जा दुकान हूंदा हुआ, लालनि जा दुकान हूंदा हुआ, सोनारनि जा दुकान हूंदा हुआ, जोहरियुनि जा दुकान हूंदा हुआ। उते छा चए त उन्ही मूं ॾिठो त लोहार वेठा आहिनि, लो पिया कुटीन ऐं बटियूं लॻायो वेठा आहिनि। ई हाल असांजी इबादत वारी बाज़ार जो बणिजी वियो हलियो, ई हाल असांजी मुसलमानी जी बाज़ार जो बणिजी वियो हलियो। मुसलमान दर गोर, मुसलमानी दर किताब। मुसलमान जेके हुआ सो हलिया विया कब्रनि में, मुसलमान हलिया विया कब्रनि में ऐं मुसलमानी पई आहे किताबनि में। असीं अलाए छा इहो नालो कहिड़ो ॾिजे, ख़बर नथी पए असांजो नालो रखिजे कहिड़ो। मुसलमान उनखे चइजे जेको 5 वक़्त नमाज़ पढ़े। उलमा खां पुछो मुसलमान कंहिंखे चइजे? मुसलमान कंहिंखे चइजे? 5 वक़्त नमाज़ पढ़े। ॻाल्हायो, मुसलमान कंहिंखे चइजे? 5 वक़्त नमाज़ पढ़े। सुबुह जी चौराही मथे तोखां कोई पुछे केरु आहीं त नमाज़ पढ़ंदो त चइजे मुसलमान आहियूं। नमाज़ न पढ़ंदो जवाब काढ ॾे केरु आहीं? अॻे हिकिड़ो अमरा हो असांजे कोठ जो, उहो हमरा कच्छ में वियो। कच्छ में हिकिड़ी मस्जिद में वियो, मस्जिद हुई सुन्नियुनि जी। उहो सख़्तु सुन्नी हुआ, पंहिंजड़ा कठर सुन्नी। ॿिए फिरके वारे खे मस्जिद में वड़न ॾींदी, धोई छॾींदी मस्जिद, पांव पई कढींदा। बहरहाल उहो वीचारो वियो हुते, उन ॻोठ में ॿिए कंहिं संगती सां वापार कयईं त हुनजे घर वियो, नमाज़ जो टाइम थियो। तॾहिं हाणे हुन घर वारे जंहिंसां वापार कयईं हुन ॾिठईं भले हाणे तूं नमाज़ पढ़नि असां वारी मस्जिद में वेंदे, असां वारी मस्जिद में मामिलो गड़बड़ आहे। चई को तोखे सुञणी वठंदा, तोखे सुञणी वठंदा, तोखे बि कुटींदा, मूंखे बि कुटींदा। चई न आऊं सची कंदुसि कोन। चई तो पोइ तूं तुंहिंजे हिसाब सां ईअं लॻे मथां जेको तूं ॿिए कंहिं फिरके वारो आहे। चई न आऊं कोन कंदुसि। उते वियो, असां तो नमाज़ वञी पढ़ियो त पंहिंजी मस्जिद में ॿियो अची नमाज़ पढ़ंदो, पाण ॾिसंदासीं केरु आयो आहे। नमाज़ पढ़ियासीं, पुछूं चई बाबा तूं सुन्नी, शियो, अहले हदीस, वहाबी कहिड़ो आहे? कंहिं में जाए? चऊं तमाचाणे में जाए। छा चई? तमाचाणे में जाए। उहो वीचारो पुछंदड़ मौलवी कोन जाए न हीअ वरी ॿियो को फिरको आहे। हालां हिन फिरके जी असां वारा मौलवी मना कनि था या नथा कनि? सो मुसलमान चवंदासूं त नमाज़ वारो कमु ठहे कोन। केरु आहे? जवाब करो ॾींदासूं। छा चवंदासूं? तो मत दुरुशी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अस्सलाम अलैकुम या सय्यदी या हबीबी या रसूलुल्लाह
सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सलातु व सलामन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मूं गाल खड़ी पे कई याद न रहियो भला अमा बुधी गाल या न की तमा चणे ने खा पेरी बुधी अगे मां पे नसीहत कई निगरी के अबा तो सवली हल अबा तना बीजे घर जाणो पासे तू ई कर बीजे घर तना जाणो पासे ऐ पाखे मौलवी नसीहत कंदा ये पापा के चूंदा बीजे घर जाणो पासे ओ घर दुखियो है समझे जाओ निंगरी की तरह बीजे घर जाणो पासे बीजे घर कयो निंगरी के बजो कोसो लाडी करे सिंगारे ठाए बेजे घर रवानी करियो था न ऐ है त असा के बा उन्हीं जे नमूने सिंगारे ठाए ऐ चार जना खंदा खुले मथे खणी बेजे करे वो घर दुखियो है उन्हें घर कोठे वेंदा ऐ उन निगरी के मां समझाया बा डिकरा तू समझ तना बीजे रे घरे जाणो पासे समझ सीरू डई 100 गाली करे समझाई ऐ समझाए लाथई कने चई अब्बा बात समझ में आई कि अमा 100 माकोड़ा डर में भिड़या 100 माकोड़ा ने डर में उन माकोड़ा पे गणया कीड़ा पे गणे किताब में डर में बिल में भड़या इन किताब बाहर निकलिया कितरा कीड़ा डर में विया कितरा बाहर निकलिया ऊ पे गणे मां नसीहत पे कई असा जो हाल ई लगो असा के उलमा किराम नसीहत कन था नमाज जी असा के उलमा किराम नसीहत कन था दीन जी ए असि माकुड़ा पे गणी समझी वणो सुधरी वणो न संभलोगे तो मिट जाओगे ऐ हिंदी मुसलमानो यो शेर आज फिट बीए तो डॉक्टर इकबाल तज का 70 साल 75 साल पहरी चयो पर ई अज जे दौर मते फिट बीए तो न संभलोगे तो मिट जाओगे ऐ हिंदी मुसलमानो तुम्हारी दास्तां तक भी न होगी दास्तान वार्ताओं कहना फलाणो बादशाह हो दो हतो चने सर हतो वार्ताओं कन था जे आवाज जो वार्ता में नालो कोन इंदो न तो समझी वणो माण्हू याद रखनो याद ही कोन रखंदा एड़ो असा जो हाल थी वियो खुदा जो कसम है शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जिन नमूने फरमायो है उन शेर की वजाहत एडी ढिकी है एडो ढिको दुख से शाह फरमायो है एडो दुख से फरमायो है जेकरे पूरो दुख ज़ाहिर कजे त पूरी रात खपे शाह फरमाए तो सर हुई सागी पर पखी मंझस पिया लोची धड़ लतीफ चए वतन मंझण विया हाणे पाचो धड़ पिया जन किंचर खणी किनू गयो जेकर इनखे इन जो कोसो नमूने बयान कजे जे जमीन सागी आहे ही उहा सागिया जमीन आहे सागी जमीन मथे उहे अल्लाह जा बंदा हुंदा हुआ इन सागी जमीन मथे उ अल्लाह जा बंदा हुआ उन्हीं के नमाज खां दुनिया जी दौलत रोके कोन सकंदी हुई उन्हीं के नमाज खां जान जी सुस्ती रोके कोन सकंदी हुई उन्हीं के नमाज खां अहलो अयाल दिला रोजी कमाइण रोके कोन सकंदी हुई उन्हीं के नमाज खां शैतान रोके कोन सकंदो हो उन्हीं के नमाज खां दुनिया का फसाना रोके कोन सकंदा हुआ उन्हीं के नमाज खां रोड जो कोसो कचारियूं रोके कोन सकंदियूं हुयूं उन्हीं के नमाज खां का शहर रोके कोन सकंदी हुई जडे मस्जिद खां अज़ान जो आवाज अचींदो हो हय्या अलस सलात ऐ बाना अच नमाज जी तरफ दौड़ने हय्या अलल फलाह ऐ बंदा अच कामयाबी जी तरफ ऐ बंदा अच कामयाबी जी तरफ उन टाणे उन बाने के मस्जिद खो समुद्र पर रोके कोन सकंदो हो दरिया पर रोके कोन सकंदो हो उ फौरन पैजो जेड़े हाल में हुंदो हो अची मस्जिद जे अंदर अल्लाह जे घर जे अंदर पंजो सर झुकाईंदो बेशक सुभान अल्लाह जने सर झुकाईंदो हो त रब राज़ी थी पवंदो ऐं अज असां त बदली वियासीं हलिया सर हुई सागी जमीन हुई सागी आहे आसमान हुई सागी आहे असीं बदली वियासीं हलिया असां जो मामलो बदली वियो हलियो सर हुई सागी लॻो पियो आहे पखी मजस ॿिया लोची जड़ लतीफ चए जरा शा लोची जड़ माना बाना ही जड़ रड़ियूं कंदड़ रब जी बारगाह में रात जो जेको आहे सो जागी रब खे रिझाईंदड़ रात जो जागी अखियुनि खे आराम न अखियुनि मुंहिंजा घोड़ा वाहींदल विया हलिया घोड़ा रात जो अखियुनि मुंहिंजा घोड़ा वाहींदल विया हलिया ऐं हाणे पाचूंदर पिया आहिनि ही पाचूंदर इन ज़मानो त बुरो न आहे पर हिन पाचूंदर पलीद करे छॾियो पाचूंदर पिया
जिन किंजर खणी किनू कयो इन ज़मीन खे गुनाह सां किनी करे छॾी आहे फिज़ा खे सियाकार करे छॾियो आहे हवा खे बि करे छॾियो आहे खला खे बि करे छॾियो आहे अल्लाह जो कसम आहे असां चऊं था ही प्रदूषण फैलियो आहे हिन प्रदूषण जे हिसाब सां जेको आहे सो फ्लाइटूं मुतासिर थियूं थियूं रेलूं मुतासिर थियूं थियूं ऐं ही छाजो प्रदूषण आहे तूं धुएं जो प्रदूषण आहे धुओं थिए थो धुओं फैक्ट्रियुनि मां निकिरे थो गाॾियुनि मां निकिरे थो इंजननि मां निकिरे थो ऐं हर तरह जी जेको आहे सो उन मशीनगिरी में धुओं निकिरे थो ऐं ॿियो फिज़ा खे असीं जेको आहे सो अहिड़े नमूने जी परागंदा बनायूं था उन सां धुओं थिए थो ऐं इहो गंद फैले थो इन गंद सां मथे दुध नज़र अचे थी ऐं असांजी पूरी फिज़ा गंदी नज़र अचे थी अल्लाह जो कसम आहे ऐं बंदा इहा फिज़ा न को इन मशीनगिरी जी धुओं सां गंदी आहे हा आहे त पंहिंजी जॻह मथे पर असांजी जेको असांजी इस्लामी फिज़ा आहे असांजी इस्लामी फिज़ा आहे ऐं महबूब जी रहमत वारी जेको फिज़ा आहे उनखे असांजे गुनाहनि सां गंदी करे छॾी आहे असांजी सियाकारियुनि मूंखे गंदी करे छॾी आहे असांजी बदकारियुनि इन फिज़ा खे गंदी करे छॾी आहे इन हवामान खे बिगाड़े छॾी आहे सम्झ में ॻाल्हि अचे पई न सम्झ में अचे पई न अचे त ठहियो दूर से पढ़ो समझ में अची नहीं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला सय्यिदिना मौलाना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना सलाम अलैका या सय्यदी या हबीबी या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सलातु व सलाम अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम न समझ में आई देखो मिसाल दी हिकिड़ो माण्हू हुजे उनखे चऊं पाण तूं हीअं कर इहो जीरे वारी मुसीबत नथी थिए ऐं इहा ज़मीन भली आहे इन में कोई झाड़ लॻाए पौधा लॻाए या त ॾाढ़म जा झाड़ लॻाए ॾाढ़म जीअं चले थो न ॾाढ़म जा झाड़ लॻाए ऐं महिनत कर त ॾाढ़ो जाम थी पवंदा ऐं मज़दूरी थी पवंदी ज़ोरदार चलो ठीक है हाणे ज़मीन खे साफ़ सुथरी बणाए उन में हर बर हलाए तंहिंखां पोइ ॾाढ़म जा पौधा हमारा वठी अचे ॾाढ़म जा पौधा लगाए ॾाढ़नि जा पौधा लगाया ॾाढ़नि जा पौधा उगा त सॼो ॼण दरख़्त बनियो जेॾो झाड़ थियणो एतिरो झाड़ थियो उन मथे उन ज़मीनदार जेको झाड़नि जो जेको सो मेन बाग़बान आहे खेत जो धणी आहे उन कड़सो रखियो आहे पंहिंजो जेको तरफ़ां कड़सो रखी बाबा तूं हुनजी निगहबानी कर तूं हुनखे वार पीआर ऐं हिनजी निगहबानी कर हाणे उहो कड़सो बि रखियल आहे उहे झाड़ बि आहिनि उन झाड़े जे अंदरि उनजी जेको हिकिड़े पौधे खे ॾिसो त हुनजा अज्जा कहिड़ा हूंदा आहिनि पौधे जे अंदरि केतिरियूं शयूं आहिनि पहिरियों नंबर पाड़ आहे छा आहे पौधे जी ॾाढ़म जे पौधे जी फर्स्ट नंबर पाड़ पोइ हुनजा टार ही टार आहिनि ऐं टारे खां पोइ हुन मथे फुल लॻी ऐं ॾाढ़ो लॻा इहे सभु शयूं थियूं न पहिरीं जड़ खां पोइ तनो ऐं टारा टारनि खां पोइ उन मथे फल लॻी ॾाढ़ो लॻा भला पौधनि जी पाड़ बि लॻी वञे तंहिंखां पोइ इहो पौधे जो जेको तनो बि सुठो थी वञे उनजा टार बि निकिरनि टार निकिरी ऐं तंहिंखां पोइ हुन में पन न हुअनि ऐं उनजो ॾाढ़ो बि न लॻनि उभो ऐं पौधो ईअं त पोइ उहो खेत वारो उन छा कंदो पहिरीं त कोशिशि कंदो कंहिं माण्हूअ खे पुछंदो हमरा खे पुछंदो हारी खे चवंदो यार कोशिशि कर हारी वीचारो होॾां पौधा फल जलीनि नथा हिन पौधे खे मूं खेत में जी सुठा ॾिसण जे लाइ सावक लॻे एतिरे जे लाइ कोन्हे वायो हिन पौधे खे मूं एतिरे जे लाइ वायो आहे ही ॾाढ़ो झलीनि ही फल झलीनि ॾाढ़ो सुठियूं थियनि मुंहिंजे खेत जूं अहिड़ियूं भलियूं थियनि पोइ जॾहिं खरा अची लॻनि पोइ खरे जे अंदरि मुंहिंजे जेको सो ॾाढ़ो वधि में वधि भलियूं हुन ॾाढ़म अनार ॾाढ़म न सम्झो त अनार मुंहिंजे खेत जा अनार भला हुन मुंहिंजे खेत जा अनार घणा थियनि ये अनार न सम्झो अंब ठाहियूं जेको चऊं ठाहे छॾींदासीं है न अंब ठाहियूं अंब या अनार जेको बि फसल हुजे पोइ मुंहिंजे खेत जी भली थिए मुंहिंजे खेत जा अंब भला थियनि
ढिग मुझे अंबर जो जबरदस्त बाजार में लगे ऐं आऊं को फख्र से बाजार में हला ये मुझे खेत जा अंब भला आहिनि मुझे खेत जा अंब घणा आहिनि मुझे खेत जे अंबर जो ढिग वॾो आहे तमाम घणा थिया आहिनि ऐं ये अंब या अनार फल न जलीन अनार अंब न अनार जो कर्ज़ उन में अनार न पचन फुल न चले या फुल झले ऐं किरी पू ऐं हुन अंब हू बि फुल चले किरी पू उन में केरियूं न लॻनि त पोइ धणी इंतज़ार केतिरो कंदो ॿ महीना 4 महीना 6 महीना नेठ ॾिसबी नथा चले के होशियार खे वठी बाबा हिन में कोई ॾिसो हिन में बीमारी कहिड़ी आहे हू माण्हू फुल वस कंदा पर अञा बि जेकॾहिं हू फल नथा ॾियनि अञा बि हू खेती नथा ॾियनि त चवंदा हाणे हू हेरो वठी अचो या तवी वठी बदे ख़तमु करे वञो हा न हिनखे जाॻा त हुन न ॾिजे निंड अची जागी पो जराक वधीक दॿरे छॾी न पोइ लंगर मथे ज़ोर वधीक ॾेई पोइ निंड अची वेंदी जा कावड़ वधीक दॿाइजी वञे अॻे हू मेघवार ते चढ़ो घोड़ी मथे मेघवार चढ़े त घोड़ी मथे मेघवार मुंहिंजा मुरीद ई कावड़ पाको न ते हूंदा त घोड़ी मथे चढ़ियो हुते घोड़ी में चढ़े जो पाकोड़े पग वजी धम ॾिनई न सामने पासे वञी किरियो अगले पासे वञी किरियो पाण में जो बाटी शाद शाद किरी पियो के कई करे कई थोड़ो घणो चढ़ाणो पयो इतो थोड़ो घणो चढ़ाणो पयो घणो चढ़ण से आगो मटे महापुरुष चढ़े तो घोड़े मथे बस घणी दबनी आगो ईंदी घणो चढ़ाणो पयो लंगर मथे असांखे घणो चढ़जी घणो चढ़जी वियो त निंड अची दुरूद पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम सल्लम अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह हाणे जॾहिं खेत में उहे अनार फल न चलींदा घणी जो सो इंतज़ार करे करे थकी पवंदो तॾहिं हुन खेत में छा कंदो मज़दूर वठी अचींदो या पोइ जो सो अहिड़ो हथियार वठी भई टोटल झाड़ कढो ही नथा फल चले मुझो खेत रोके चलो 6 साल थिया इन में का भी शय कोन थी आऊं पानी पियारे पियारे थकी पो साफ करो इन जगह ते बियो फसल वाईंदा जे कदे अनार वाया हुआ तो हाने अंब वाईंदा सो जे कदे अंब हुआ तो हाने जो सो पपीता वाईंदा सो या को जीरो कंदा सो कटो झाड़ लीली गिरी उठाईंदा कटो ई दरखत असा जो कम केड़ो है अल्लाह असा के छो पैदा कया केड़े कम ला पैदा कया रब खुद ऐलान करे चवे तो वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून रब फरमाए तो मु जिन्न ए इंसान ने बिनी के सिर्फ मुजी इबादत दे ला पैदा कया जरे पा इबादत दे ला पैदा थायो वो इबादत न कंदा तो पो छा कंदो ही चार दोन जो खेत है छा कंदो उहे जे कंदो जे खेत वारो धणी करे हटाए पाके वरी बी कौम लाए आणी दो कुरान शरीफ जो ये बयान है पाके हटाओ कराइंदा सो कम जो को इबादत जो ही कम नथा कर देख कराइंदा सो ए उन मिसाल के अना जे करे वाज़े करे समझाया त पोइ सुठे नमूने समझंदा हाने उ दरखत हिकड़ो दरखत आयो उनके वठो उन दरखत जी हिकड़ी पाड़ होजे थी हेडा तनु होजे थो हेडा उन जा फंग होजन था तार होजन था ए मथे फल लगन था ही इस्लाम जो दरखत आहे इस्लाम जे दरखत जो धणी बा है ए रखवालो हिकड़ो पियो आहे हाने इन दरखत जी वजाहत बुधो इन जी हिकड़ी जड़ आहे हिकड़ो तनु आहे हिकड़ा तार आहे ए इन तारन में फल फूल पता लगन था जड़ छा है जड़ आहे ईमान जड़ छा है जड़ आहे ईमान या जड़ के मोहब्बत रसूल करार दियो मोहब्बत औलिया अल्लाह करार दियो अल्लाह के रसूल जी मोहब्बत जड़ जो पाड़ आहे वो अल्लाह के रसूल जी मोहब्बत आहे अल्लाह जी मोहब्बत आहे अल्लाह के वलियन जी मोहब्बत आहे यो ईमान आहे या मोहब्बत आहे ए जो कोई तनु आहे जो विजलो थोड़ा है वो ईमान आहे वो इस्लाम आहे हाने भंग आहे तार आहे हिकड़ो तार नमाज वारो आहे बियो तार ज़कात वारो आहे बियो तार जो पासो रोज़न वारो आहे चौथो तार कलमे वारो आहे ऐ पंजो तार हज वारो आहे काफ कलमो नून नमाज रेयो रखो के रोज़न जेयो लिड़ ज़कात खे हेयो हज हलन ए बई मथे माल दारन फर्ज ना है फकीरन इस्लाम जा पंज
अगर इसमें है खामी तो सब कुछ नामुकम्मल है। यो मोहब्बत अल्लाह के हबीब जी मोहब्बत इस्लाम जी पाड़ है। अल्हम्दुलिल्लाह असी अल्लाह जे रसूल जी मोहब्बत रखूं था न बाबा, मोहब्बत आहे। हाणे हाणे आऊं पुछां आं वटि उहा शइ होए त हंकारो भरजां न त मथां भरियो। अल्लाह जे रसूल जी मोहब्बत आहे आहे आहे, ईमान आहे, मोहब्बत यानी पाड़ू। हाणे असां वारो दरख़त जेको आहे उन जूं पाड़ू त आहिनि। मोहब्बत आहे यानी पाड़ू आहे। हाणे अॻिते हलो, ईमान आहे, ईमान आहे, ईमान रखो था थोड़ो बि आहे, हेठलो थोड़ो डोडर ऊप आहे। तार केतिरा केतिरा आहिनि मथां पाड़ू आहिनि, थोड़ो आहे। हाणे तारनि जा नाला अचनि था। हिन पासे वारो तार आहे, ही नमाज वारो तार आहे, ही तार आहे। ज़कात वारो तार आहे, ज़कात ॾियूं था त तार आहे न, तई कोन। नमाज पढ़ूं था त तार आहे न, तई कोन। रोज़े वारो तार, हज वारो तार, कलमे वारो तार, कलमे वारो त कोन्हे हूंदो न, कलमे वारो तार आहे आहे। बांग जे तरह पढ़ूं था न, पढ़ूं था सुभान अल्लाह। वरी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हाणे सुनायो भला असांजो थोड़ो बो है खाली थोड़ो तार हेॾा वारो कोन्हे, हेॾा तार कोन्हे, हेॾा 4-5 दरख़त मथे ॿियूं शाखूं हूंदियूं तार। उ तार हुन त पता लॻंदा, पोइ वञी अंब लॻंदा। तार ई कोन्हे, किथे लॻंदा अंब बाबा? तार ई कोन्हे। अंब कहिड़ी शइ हू पाण खे ॾसियां थो, पता कहिड़ी शइ हू पाण खे ॾसियां थो। थलो थोड़ो बीठो हूंदो, थलो थोड़ो बीठो हूंदो, माण्हू को वटां लंघंदो अची त छा चवंदो? ही थोड़ो खे निहारे कुआड़ी हथ मुंहिंजी घोको हणी हले वञे। थलो बीठो पन्ना पन्न हुआ तो छां में बेसन, इन जा पन्न हुया त छां में विया। तार ई कोन्हे के थलो थोड़ो बीठो। अॻे असांजे ॻोठ में हिकिड़ो हमरा हूंदो, हुनजे मथे में टाल हुई। हू वरी ॿिए हिकिड़े हमरा जी मश्करी घणी कंदो। ॿियो हिकिड़ो हमरा कावड़ीलो हुनजी मश्करी घणी कंदो, तमामु घणी मश्करी। जॾहिं खुली कचारी में त नाला वठंदुसि इनशाअल्लाह, हींअर कोन थो वठां। उनजी मश्करी घणी कंदो। पोइ हीअं थियो जो हीअ अञा हिंदुस्तान पाकिस्तान कोन, पुराणी ॻाल्हि आहे, असां बाबा खां ॿुधी। पोइ मश्करी हू माण्हू जेको घणी कंदो, ॿिए हुन माण्हू जी, हू माण्हू कावड़ीलो, उनजी मश्करी घणो कंदो। जेको मश्करी कंदो न उनजे मथे में टाल हुई। पोइ मथां ॾुकार पिया त पंहिंजा माण्हू अॻे हिंदुस्तान पाकिस्तान हो कोन, सिंध वेंदा लाभारे जे लाइ, लाभारे लाइ वेंदा न। उहो माण्हू त ॻोठ में रही वियो। हाणे जंहिंखे सॼो ॾींहुं घोका हणंदो उहो वियो सिंध लाभारे जे लाइ, उॾा मज़दूरी करण वियो। उते मज़दूरी कंदा, उते हुन ॻोठ में हिकिड़ो थुड़ पियो, ठलो थुड़, ठलो थुड़ पियो अहिड़ो। उनमें हू टार ॿार कोन, सुकल थुड़ पियो। हू हमरा जेको हो हुनजो नालो उमर हो, उमर इसाक जो करे चवंदा हुआ। हू ईंदे उतां ऐं वेंदे हुन थुड़ खे ठुॾा हणे, हुन थुड़ खे थुॾा हणे करे माण्हू चए मां हिनखे को थो हणे। उन थुड़ जो छा आहे, मथलो जेको पासो हो, उहो जेको माण्हू मश्करी कंदो हो न, उन जहिड़ो टाल हो, अहिड़ो हो। उनखे थुॾा हणे करे ॻोठ वारा ॿिया पुछनि तूं हिनखे छो थो हणे, त ही फलाणो जेको मूं तां मश्करियूं कंदो उहो आहे। उनखे बि हुते थुॾा हणंदो, उनखे बि हुते पाड़ी वणंदो त ही हू फलाणो उमर आहे जेको मूंखे उते मश्करियूं मूंखे ॻोठ में करे वॼाए थो, उहो उनखे हणां थो। त थले थुड़ खे थुॾा हणंदा। या पोइ कंहिं ॾिठो त भई हाणे ॿारण में कमु निकितो, वटे खणी वेंदा, ॿारे छॾींदा। अल्लाह पनाह ॾे, ॿारे छॾींदा। ऐं जेकॾहिं इन साॻिए दरख़्त में इहो टार बि कढे, नमाज़ वारो बि टार होए, ज़कात वारो बि टार होए, हज वारो बि टार होए, जेको रोज़े वारो बि टार होए, कलमे वारो बि टार होए, पोइ मुहब्बत रसूल हुजे। ऐं पोइ जॾहिं खरो लॻंदो, जॾहिं जेको फसल पची तयारु थींदा, तॾहिं बाग़बान इन अवाजे दरख़्त जो धणी केरु आहे, ऐं हारी केरु आहे, किसान केरु आहे, ऐं धणी केरु आहे, कर्ज़ो केरु आहे, ऐं धणी केरु आहे। ॿुधो ॿुधो, इहो खेत आहे जनाब मुहम्मद रसूलुल्लाह जो। सुभान अल्लाह। इन ई जहान जे अंदर खेत हज़रत नूह बि वायो आहे, खेत हज़रत इब्राहिम बि वायो आहे, बाग हज़रत इस्माइल जो बि आहे, बाग हज़रत ईसा जो बि आहे, बाग हज़रत मूसा जो बि आहे, बाग हज़रत दाऊद जो बि आहे। अल्लाह जा नबी पंहिंजे
जे बाग मोमिननि जी शक्ल में लॻा पोइ उन्ही भला कम कया उन्ही जा जेको सो खेत जे अंदर जेको फसल थिया नमाज़ जा फसल हुआ ज़िक्र ऐं अज़कार जा फसल हुआ उन्ही जी नबियनि जी दुआउनि जा फसल हुआ उहे बि सारा फसल तमाम सवा लख नबियनि जी जेका सो उम्मती उन्ही जा जेका सो फसल ईमान वारा फसल नेक अमाल वारा फसल खरे में रखिया वेंदा लाटे में रखिया वेंदा या बाज़ार में रखिया वेंदा जॾहिं बाज़ार लॻंदी उते रखिया वेंदा उहा बाज़ार कॾहिं लखंदी उहा बाज़ार हुनजो नालो आहे हशर जो ॾींहुं कॾहिं बाज़ार लॻंदी हशर जे ॾींहुं बाज़ार लॻंदी तमाम बाग़बान पंहिंजे पंहिंजे खेतनि जो माल उते रखंदा अल्लाह जो महबूब असीं जंहिंजो खेत आहियूं असीं जंहिंजा दरख़्त आहियूं असीं जंहिंजा वण आहियूं उहो असांजो धणी असांजो महबूब असांजी जेको सो जे खेती कई आहे असांखे चई ओ मुंहिंजा मोमिन दरख़्त तूं नमाज़ जा फल बि झल तूं जेको सो रोज़नि जा फल बि झल तूं ज़िक्र अज़कार जा बि फल जल ई सारा अल्लाह जे महबूब जी उम्मत जा अमाल क़यामत जे ॾींहुं अची उते ढिग थींदा अल्लाह जे महबूब फरमायो मुंहिंजी उम्मत जी घणाई ॾिसी क़यामत जे ॾींहुं आऊं फ़ख्र कंदुसि तमाम नबियनि मथे आदम मथे बि फ़ख्र कंदुसि मूसा मथे बि फ़ख्र कंदुसि तमाम नबियनि मथे फ़ख्र कंदुसि त मूं आख़िरी नबी जी उम्मत घणी आहे त अमल बि घणा हूंदा ऐं अल्लाह जे हबीब अल्लाह जे महबूब जेको खेत जो धणी आहे हुन किसान कहिड़ो रखियो आहे अलॻि अलॻि बनियूं आहिनि अलॻि अलॻि बनियुनि में किसान रखियो अथसि अलॻि अलॻि किसान रखिया आहिनि कोई जेको आहे सो कर्ज़ अब्दुल कादिर जीलानी जे नाले सां आहे जंहिंजी खेती कादरी नाले सां बचे थी हिकिड़ी खेती कादरी नाले सां बचे थी ॿई खेती चिश्ती नाले सां बचे थी टी खेती जेको आहे सो सोरवर्दी नाले सां बचे थी कॾहिं कंहिं खेत जो धणी हज़रत शाह मुल्तान आहे कंहिं खेत जो धणी शाह अब्दुल कादिर आहे कंहिं खेत जो धणी ख़ाजा मोइनुद्दीन चिश्ती आहे कंहिं खेत जो धणी हज़रत जेको आहे सो बाबा अब्दुल वाहिद मीर बलग्रामी आहे कंहिं खेत जो धणी निज़ामुद्दीन औलिया आहे ऐं कंहिं खेत जो धणी सांगरे जो शहनशाह नारे तकबीर नारे रिसालत हज़रत इस्लाम नारे हैदरी हाणे इहा खेती असीं आहियूं झाड़ असीं आहियूं दरख़्त असांजो कमु आहे नमाज़ जा बि अंब जलियूं नमाज़ जा बि अनार जलियूं नमाज़ जा बि जेको सो अंब ऐं अनार जलियूं रोज़नि जा बि जलियूं ही असांखे फसल असांखे पचाइणो आहे असीं इन कम जे लाइ आहियूं असां मथे जेको कर्ज़ो रखियलु आहे उहो असांजो पीर आहे ऐं असीं खेत जंहिंजो बनी जंहिंजी आहियूं असांजी इहा ज़मीन जंहिंजी आहे या दरख़्त जंहिंजा आहिनि उहो मदीने जो मीर आहे असांजो कर्ज़ो दस्तगीर आहे ऐं ज़मीनदार मदीने जो मीर आहे जेकॾहिं बाबा असीं खेती सुठी न कंदासूं असीं फसल सुठा न कंदासूं त रब फरमायो आहे ओ ज़मीनदार तोरी ज़मीन जेकॾहिं भलो फसल न कंदी त पोइ इहा खेती कढी ॿई खेती हणंदासूं ॿई खेती असांखे हटाए वरी ॿिया आंदा वेंदा ईअं अॻे थियो आहे घणे दफ़ा थियो आहे जॾहिं असां अमल नेक न कया न तॾहिं कमु लही वियो असीं जंहिंखे वहाबी चऊं था असीं जंहिंखे बदअक़ीदा ऐं देवबंदी चऊं था जंहिंजी मूं ॻाल्हि कई पई उन वटि कहिड़ी शइ आहे उन वटि थलो डोडर पियो आहे डोडर मथे नकली मसनूई अॼुकल्ह जान अचनि था न मसनूई पंहिंजी मन सचेली खजूर बीठी आहे उहो लॻाई वेंदा सचेली खजूर बीठी आहे ॾिसण में अहिड़ी सुठी लॻई आहे अंब जो उनजो जेको रबड़ जो तनो हुए हेठां पाड़ूं पियूं ओड़ी जहिड़ो दरख़्त पियो आहे मथे पन पिया आहिनि मथे अंब बीठा आहिनि या पोइ जेकॾहिं आहे ॾाढ़े जो झाड़ मसनूई त ॾाढ़े जा दरख़्त बीठा आहिनि सॼा फर्स्ट क्लास ठहिया पिया पाण ॾिसूं वाह जो सुठो झाड़ आहे वञी हथ लॻायूं त रबड़ जो टच करियूं त रबड़ जो हुन मथे कई कोन्हे छो वीचारे जो पाणी कोन्हे पाणी कंहिंखे चइजे पाणी मोहब्बत रसूल खे चइजे मोहब्बत रसूल खे पाणी चइजे मोहब्बत औलिया अल्लाह खे पाणी चइजे मोहब्बत रसूल खे पाणी चइजे हिते सुकी ज़मीन में जीरो वाहींदा पाणी न ॾींदा त थींदो कोन थींदो
पर जीरे जड़ा जड़ा दरख़्त होता ठाराया चओ पाए पौधा रबड़ जा ठाराए हणी छॾियूं वो ॿिए खे हुतां ॾेखारे मां जीरो कहिड़ो आहे मकड़ खाईंदा मकड़ कोन खाईंदा कीअं जीरो असली कोन्हे मकड़ कोन खाईंदा असांजी असली खेती असांजी थींदी ऐं अल्लाह तबारक व तआला जल शानहू जा असां मथे एहसान आहिनि जो अल्लाह जे रसूल जी मोहब्बत वारो पाणी असां वटि मौजूद आहे मदीने जे बोर खां फुआरा लॻल आहिनि उहो पाणी असां तक अचे थो असांजी खेती खे आबाद करण लाइ अचे थो कनेक्शन अलॻि अलॻि आहिनि हाणे वरी इन्ही कनेक्शन जा नाला पिया रखो उहो नूर उतां अचे थो उहो फुआरा उतां अचनि था पाइप उतां अचनि था असांखे पाणी मिले थो के पाणी खे असीं हनफी चऊं था के पाणी खे असीं शाफ़ई चऊं था के पाणी खे असीं मालिकी चऊं था इहो सॼो पाणी हिदायत जी शक्ल में असां तक अचे थो ऐं अची असांजी पौधनि खे हरा भरा करे थो मोहब्बत जो पाणी बि आहे मोहब्बत जूं पाड़ूं बि आहिनि असांजो तनू बि आहे असांजो थुड़ बि आहे थुड़ आहे ईमान थुड़ कहिड़ी शइ आहे ईमान असांजो थुड़ थियो आहे पर मुंहिंजा भाउ असां वटि मथलो ॾेरो आई कोन्हे मथलो ॾेरो कोन्हे माण्हू चवनि था ॾिसो नमाज़ूं हुन जूं भलियूं आहिनि ॾिसो मस्जिदूं हुन जूं भलियूं आहिनि ॾिसो तबलीगी जी जमात हुन जी भली आहे ॾिसो ॾाढ़ियूं हुन जूं भलियूं आहिनि बाबा हू जाली आहे ॾेरो वो मसनूई ॾेरो आहे सम्झ में अचे न वो कहिड़ो ॾेरो आहे मसनूई ॾेरो आहे वो रबड़ जो ठहियल आहे असली कोन्हे कि हुन खे नमाज़ खां शैतान रोके नथो नमाज खां उन खे शैतान रोके नथो उन जूं नमाज़ूं शैतान बर्बाद नथो करे उन जा रोज़ा शैतान बर्बाद नथो करे उन खे नेक अमाल खां शैतान नथो रोके वो रबड़ जो नमाज़ूं वो जीरो रबड़ जो है असां वारियूं नमाज़ूं असली आहिनि अल्लाह जे रसूल जी मोहब्बत सां पकल जो कोसो आहिनि तॾहिं मकड़ हमलो कनि था शैतान हमलो मकड़ कंहिं मथे अचे थो मकड़ कंहिं मथे अचे थो असली खेती भी उन्हीं मथे अचींदो या रबड़ जे पने मथे असली खेती उन अचींदो रबड़ जे पने अचींदो वहाबीअ वटि रबड़ वारियूं नमाज़ूं समझ में आई मुंहिंजी ॻाल्हि समझ में नथी अचे रबड़ वारी खेती आहे रबड़ वारा वो कोई हींअर सेब खणी अचे हिकिड़ो रबड़ जो सेब ॿियो असली सेब त आम जा हमलो कंहिं मथे कंदा रबड़ जो सेब मथे हुन मथे असली मथे शैतान असली नमाज़ मथे हमलो करे थो असली नमाज़ कहिड़ी आहे असली नमाज उहा आहे जे नमाज में मोहब्बत रसूल हुजे असली नमाज कहिड़ी आहे मोहब्बत रसूल वारी नमाज आहे शैतान खे ख़बर आहे हुन वटि मोहब्बत न आहे पियो पढ़े उन नकली उन सेब वारी पियो पढ़े कबूल तो थींदी कोन ऐं हिन सुन्नी वटि मोहब्बत रसूल आहे ई जी करे मस्जिद में वड़ी वियो ऐं सजदो ॾिनई त रब फौरन कबूल करे छॾींदो छो त असली सजदो आहे छा फरमायो चाहत पाए चित में सन्हू कजो जन तन जो सराफन चाहत पाए चित में सन्हू कजो जन तन जो सराफन धुको बि दाख़िल न कयो तन जो सराफन धुको बि दाख़िल न कयो ऐं मोहब्बत पाए मन में रंधा रोड़िया जन मोहब्बत पाए मन में रंधा रोड़िया जन तन जो सराफन अणतोरियो वघाए छॾियो सो जेकॾहिं असीं नमाज़ूं पढ़ंदासीं त असांजूं नमाज़ूं मोहब्बत वारियूं हूंदियूं असांजी नमाज़ अल्लाह जे महबूब जे दर में मक़बूल नमाज़ आहे रब जी बारगाह में मक़बूल नमाज़ आहे असां वटि अल्लाह जे हबीब जी मोहब्बत आहे असां वटि ईमान जो शमा रोशन आहे मुंहिंजा भाउ नमाज़ पढ़ो मुस्लमान भाउ नमाज़ पढ़ो तमामु नौजवानो नमाज़ पढ़ो अवांजी मस्जिद में नमाज़ी घणा आहिनि 5 वक़्त नमाज़ी केतिरा आहिनि अफ़सोस थी सके तो क्या बनाऊं नमाज पढ़ो और वो सियारी के भी चवां थो ऐं तमामु जमात खे चवां थो असीं नमाज़ पढ़ो असांजी मस्जिदूं आबाद करियूं ॾिसो हाणे लास्ट ॻाल्हि आख़िरी ॻाल्हि करे ख़तमु करियां थो अॼु सोए मकड़ आया छा आया अॻे बनी इसराइल जी क़ौम खे मकड़ अज़ाब जी शक्ल में आया हुआ मकड़ आया पोइ ॾेडर आया अहिड़े नमूने कई अज़ाब उन मथे अल्लाह पनाह ॾियण आया उन अल्लाह जे नबीअ खे मञियो न अल्लाह जे नबीअ खे मञियो न असीं तो मना पिया
असां मथे कीअं आसीं मञूं था न पाण मञूं पिया न अल्लाह जे रसूल खे कीअं मञूं था मञूं कीअं था कहिड़े हिसाब सां मञूं आहे अल्लाह जे रसूल जो नमाज़ पढ़ो असां पढ़ी अल्लाह जा हबीब पे चयो आहे मुंहिंजा उम्मती मुंहिंजा गुलाम तूं नमाज़ पढ़ एतिरे सूदी चई जे अवाम जा कोई नमाज़ पढ़ाए ऐं वञी उन जा घर ॿारियां जेके नमाज़ नथा पढ़ाए जेको नमाज़ नथा पढ़नि मुंहिंजे चए मूंखे जमात से मस्जिद में आम जा कोई नमाज़ पढ़ाए अबू बकर सिद्दीक़ तूं पढ़ाए या अली तूं पढ़ाए या उमर तूं जेकर कोई अवाम जा कोई नमाज़ पढ़ाए त आऊं वञी उन जा घर ॿारियां जेके नमाज़ जे लाइ नथा अचनि जल्दी ई कंहिंजे लाइ फरमायो ख़ाली जमात में जेको जल्दी नथे पुगा नमाज़ सभु पढ़ंदा हुआ उंटाणे पर के जमात में कम कार में लॻी वेंदा पुॼंदा न हुआ थोड़ा थोड़ा त अल्लाह जो रसूल फिट फौरन जेको सो पढ़ण जलाल में अची विया फरमायो ऐं उमर तूं जेकर नमाज़ पढ़ाईंदा उन जा वञी घर ॿारियां मौलवीअ खां पुछो मां रसूल खे मञूं था न मञूं कीअं था बाबा कहिड़े नमूने मञूं था अल्लाह जे रसूल नमाज़ जो चयो असीं पढ़ूं नथा अल्लाह जे हबीब असांखे रोज़नि जो चयो असीं रखूं नथा अल्लाह जे महबूब फरमायो 24 कलाक पियो मूं मथे दुरूद पढ़ असां वटि हिकिड़ो दफ़ो ई नथो पढ़ाजे अल्लाह जे रसूल चयो जेको सो ठगियूं न कयो असीं सॼो ॾींहुं करियूं था अल्लाह जे रसूल फरमायो कूड़ न ॻाल्हायो असांखे सुख ई नथो अचे असां धंधो बि नथा करे सघूं कूड़ खां सवा अल्लाह जे रसूल फरमायो बेअदबी न करियो असीं जेको सो बेअदबी खां सवा नथा रही सघूं ऐं मञूं था छा आहे मञूं था बरोज जो ॿियो त सभु ख़ैर लॻो पियो आहे ॿियो सभु ख़ैर लॻो पियो नौकिरी गुज़ारे ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे घरवारी गुज़ारे ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे छोकिरो गुज़ारे ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे ॿकरियूं नंढी खणी ख़ैर लॻो पियो न नमाज न रोज़ो न ज़कात न जेको सो दुरूद न सलाम न अदब ऐं ख़ैर लॻो पियो असीं मञूं पिया अल्लाह जे रसूल खे इहो मञणु नाहे इनखे मञणु नथो चइजे असीं मञूं तॾहिं जॾहिं बाज़ार जे असुर जी न को सीअ जी परवाह न को जेको सो ठंडक जी परवाह रज़ाई परे नाखे उथी जेकॾहिं ठठो पाणी आहे त बि वुज़ू करणो कोसो आहे त बि वुज़ू करणो वुज़ू करे सिधा मस्जिद में अचूं त पोइ असां मञूं अल्लाह जे रसूल तॾहिं असां मञूं सो मञणु इनखे चइजे थो मुंहिंजा भाउ अल्लाह तबारक व तआला जल शानो असांखे तौफ़ीक़ अता फरमाए असीं नमाज़ पढ़ूं असीं जेको सो मज़हब इस्लाम जे अहकाम मथे पूरा हलूं असीं पंहिंजे देश सां बि मोहबत करियूं असीं अल्लाह जे वलियनि सां मोहबत करियूं असीं पंहिंजे रब सां मोहबत करियूं असीं नेक अमाल सां मोहबत करियूं मुंहिंजो अज़ाब जेको आयो आहे ये अज़ाब तिड़ियन जो अगे उन्हीं नबियन जी उम्मतन मथे आयो हो ऐं अॼु बि अल्लाह ताला जेको मोकिले थो कि रब नाराज़ थिए थो कंहिं बि तकलीफ़ जे अचण जा ॿ सबब हुअनि था या त इम्तिहान हो ऐं या सज़ा हो या इम्तिहान ऐं या सज़ा असांजो यार असां खां कावड़जी पियो त सज़ा ॾींदो ऐं कॾहिं कॾहिं दोस्तीअ खे आज़माईंदो जे मुंहिंजो दोस्त मुंहिंजी दोस्ती मुंहिंजो पको आहे या न आहे त पोइ आज़माईंदो आज़माए ॾिसांसि भला पक्को है असीं दोस्ती में पक्का हुजूं नमाज 5 वक्त पढ़ंदा हुजूं क्या बि ग़लती असां में न हुजे तॾहिं रब आज़माए हाणे इनखे तकलीफ़ ॾियां भला तकलीफ़ में नमाज पढ़णु अचे थो या न अल्लाह आज़मायो पंहिंजे यारनि खे हज़रत इब्राहिम खे आज़माई जॾहिं इम्तिहान वरितई तॾहिं प्यारी शइ प्यारी यानी पुट क़ुर्बान करण लाइ तयार थी वियो आज़माई खुद खे आड़ा में विझण लाइ तयार थी वियो आड़ा में टिकी पियो आज़माई तॾहिं पूरो माल अल्लाह जी राह में ॾेई छॾियईं ऐं अल्लाह तबारक व तआला जल शानहू सभिनी खे आज़माईंदो रहियो रब ॾिठो ऐं हुसैन तोखे बि आज़माई अच करबला जे मैदान में तुंहिंजी दोस्ती जो इम्तिहान वठां रब जे महदा इमाम हुसैन जो या अल्लाह बंदो हाज़िर आहे 22,000 जो लश्कर इमाम हुसैन महदा बीहारे ऐं रब जो इमाम हुसैन हाणे तुंहिंजो इम्तिहान वठूं था इम्तिहान वठितो वियो हज़रत इमाम हुसैन इम्तिहान जे अंदर जॾहिं चालू थियो रब तबारक व तआला जल शानहू कुर्बानी घुरी जॾहिं कुर्बानी घुरी कासिम घोट जी हज़रत इमाम हुसैन हज़रत कासिम घोट खे सिंघारे अता कयो
सिंघारे रब खे ॾिनई या अल्लाह ही मुंहिंजो भाइटियो हज़रत कासिम आहे पोइ रब क़ुर्बानी घुरी अली अकबर जी अल्लाह जे बंदे हज़रत अली अकबर खे बि पेश कयो अल्लाह क़ुर्बानी घुरी 6 महीने जे अली असगर जी हज़रत इमाम हुसैन अली असगर खे ॾेई बि ख़ुशि थी हलियो ऐं तमाम मुजाहिदीन इस्लाम तमाम इमाम जा खादिम तमाम खादिम करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन पेश कया रब जे महदा इम्तिहान में पास थियण जे लाइ ऐं पोइ अल्लाह तबारक व तआला जल शानो ॾिठो अञा बि इमाम हुसैन खे आज़मायो जीअं आज़माई जो हज़ारे घाव जिस्म मथे लगी विया तलवारनि जा घाव आहिनि नेज़नि जा घाव आहिनि तीरनि जा घाव आहिनि ऐं शिमर लाइन पलीत खोली वग़ैरह जॾहिं नज़दीक आया सर खां तन जुदा कयो थे मथो हज़रत इमाम हुसैन जो मथो मुबारक सर मुबारक हिन बदन खां अलॻि कयो थे तॾहिं हज़रत इमाम सजदो ॾिनो मुंहिंजा रब अहिड़ी हाल में बि तुंहिंजो सजदो कोन छॾींदो रब जी ज़ात मलाइकन फ़ख्र करे चो या अल्लाह फल मलाइकन पे ॾिठो ऐं रब बि इम्तिहान में ॾिठो हज़रत इमाम हुसैन खे सजदे खां को बि न रोके सघियो न हज़रत कासिम घोट जो खून रोके सघियो न हज़रत इमाम अली अकबर जी शहादत रोके सघी सजदे खां न अली असगर जी शहादत सजदे खां रोके सघी ऐं न जिस्म जंहिंजा जेको सो खून छारणी वांगुरु निकितो पिए न उहो जिस्म रोके सघियो हज़रत इमाम हुसैन जी जेको सो सजदे जे जज़्बे खे रोके को बि न सघियो तॾहिं हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ फरमायो ग़ालिबन मनसूब शेर आहे गरीब नवाज़ ॾांहुं जो शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन नस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन सरदाद दस्तनदाद दर दस्ते यजीद हक़ा के बिना ला इलाहा इल्लल्लाह हस्त हुसैन असीं इमाम हुसैन कयूं कोन असांजो आज़म तो रब वठे थो असीं इब्राहिम खलीलुल्लाह अस्तगफिरुल्लाह आहियूं कोन असांजो अल्लाह आज़म तो वठे थो असांजो इम्तिहान न असां मथे सज़ा आई आहे छा आई आहे सज़ा आहे असीं नेक किथे जेको असांजो अल्लाह इम्तिहान वठे अड़े हू त इम्तिहान ख़ासि दोस्तनि जा वठंदो आहे दोस्त कुहाए दादला तो मोहब माराए हासद खलीलन खे सख्तियूं सहाए अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे इन ई मंझ आहे का उन्ही ॻाल्हि इसरार जी रब जी बारगाह में दुआऊं करियो अल्लाह जी बारगाह में सजदा ॾियो सरड़ा झुकायो दुआऊं घुरो मुंहिंजा अल्लाह असां मथे रहम फरमा मुंहिंजा रब असां मथे राज़ी थी असां मथे रहम फरमा मुंहिंजा अल्लाह असीं तुंहिंजा बंदा आहियूं जेकॾहिं ख़ुदा जो कसम आहे असीं सभु जेको आहे अची मस्जिद में दुआऊं घुरंदासीं त रब तमामु आफ़तूं तारे छॾींदो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन